टॉपिक त अव्हांजे साम्हूं ई आहे त एन एनालिसिस एंड सिंथेटिक पार्सिंग ऑफ सिंधी टेक्स्ट सिंधी NLP टूल जे बुनियाद ते असीं सिंथेटिक प्रॉब्लम्स जेके सिंधी ॿोली जा आहिनि उहे कीअं असीं हल कयूं। हिन पेपर में मुंहिंजी कोशिशि हूंदी त तव्हांखे आउं ॿुधायां त सिंटेक्स छा आहे, सिंथेटिक एनालिसिस छा थींदी आहे ऐं उन सां सिंधी ॿोली तरक़ी कीअं कंदी, उन सां सिंधी ॿोली जा मसइला हल कीअं थींदा। हिन वक़्तु जंहिं दौर में असीं रहूं था उन में लिंग्विस्टिक्स जो स्पेशली कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स जो केतिरो किरदारु आहे, इन हवाले सां हीउ मुंहिंजो पेपर हूंदो। ॿोली काई बि हुजे उन जी अहमियत हूंदी आहे, उहा फ़र्द जे लाइ हुजे, ख़ानदान जे लाइ हुजे, समाज लाइ हुजे, क़ौम लाइ हुजे या दुनिया लाइ हुजे, ॿोली तमामु घणी अहम हूंदी आहे। छाकाणि त ॿोली खां सवाइ कंहिं बि क़िस्म जी तरक़ी कोन थी सघे थी। ॿोली खां सवाइ को बि समाज सही तरीक़े सां जुड़ी नथो सघे, न ई वरी तरक़ी करे सघे थो। तंहिं करे ॿोली हर माण्हू खे ईंदी त आहे, पर जेका उहा पंहिंजी ॿोली आहे उन जी सम्झ, उन जी अंडरस्टैंडिंग, उन जी जनरेशन उहा तमामु घणी ज़रूरी आहे। हिन खे असीं ईअं त चऊं त भई को आवाज़नि जो मजमू आहे या सेट ऑफ सिम्बल्स आहे, पर ही सिग्निफिकेंट पार्ट बि आहे, सोसाइटी जो, समाज जो हिकु अहम पार्ट बि आहे, हिसो बि आहे। तंहिं करे ॿोली जे करे जेके अहम ऐं मुखिया रिश्ता आहिनि उहे जुड़नि था। अॼु असीं जेकॾहिं हिक ॿिए खे आसानी सां ॿुधी सघूं था त इहो इन ॿोली जे करे ई ॿुधी सघूं था। अहिड़ी तरह जेकॾहिं असां दुनिया खे को नियापो ॾियूं था, उहो लिखत में हुजे, आवाज़ में हुजे या निशाननि जे ज़रिए हुजे, फ़ोटो ज़रिए हुजे, वीडियो ज़रिए हुजे, सिंबल ज़रिए हुजे, उहो बि ॿोलियुनि जे ज़रिए ई थींदो आहे। ऐं हिन वक़्तु जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस तरक़ी बि करे रही आहे उन जे पुठियां बि ॿोली आहे। कुझु वक़्तु अॻु में गूगल जो CEO उन चयो त हाणे जेके मेडिकल टेस्टूं थियनि थियूं उन जी ज़रूरत न पवंदी, छाकाणि त असां सिर्फ़ु अखियुनि खे स्कैन कंदासीं त उहा डायबिटीज़ जी ख़बर बि पइजी वेंदी, हार्ट अटैक जी बि ख़बर पइजी वेंदी। एतिरे ताईं जो अॻियनि 5 सालनि में कंहिंखे हार्ट अटैक न आहे थियणो। हाणे इहा जेका AI जी प्रोसेसिंग आहे, जेका मशीन लर्निंग जे बुनियाद ते आहे, इन में बि ॿोली आहे। छाकाणि त असांजी कंहिं बि क़िस्म जी ऑब्ज़र्वेशन हुजे उहा बि असां ॿोली जे ज़रिए ई सम्झंदा आहियूं। त ॿोली तमामु घणी अहम आहे, उहा फॉर्मल हुजे या इनफॉर्मल हुजे, ॿोली तमामु घणी अहम आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे बारे में हिते काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो, ॿुधाइण जी कोशिशि बि कई ऐं असां बि रोज़ु समाजी मीडिया जे जेके आहिनि औज़ार उन्हनि ते अख़बारनि में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे बारे में तमामु घणो ॿुधंदा आहियूं। पर डॉक्टर मोती तव्हांखे हिते ॿुधायो ॿिनि लफ़्ज़नि में त जनरेशन एंड अंडरस्टैंडिंग इहा ई आहे। बाक़ी सभु हाई पा कूड़ा अलाए छा छा करे आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे पेश कयो अथऊं, पर हक़ीक़त इहा आहे उहा हाई पा जंहिं असांखे हिकिड़ो साइको बणाए छॾियो आहे, नफ़्सियाती बणाए छॾियो आहे। हर माण्हू बसि आर्टिफिशियल इंटेलिजेंस 2010 खां वठी तव्हां आर्टिफिशियल इंटेलिजेंस ॿुधंदा वञो। बल्कि 1950 में जॾहिं एलन ट्यूरिंग पंहिंजी ट्यूरिंग टेस्ट मशीन ॾिनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो बुनियादु। अञा बि अॻु में असां वञूं त 1935 में जेको एलन ट्यूरिंग जेको आहे ॾिनो मॉडल, उतां ई शुरू थी। पर हिन वक़्तु छा असांजूं रस्मूं, असांजो कल्चर, असांजी सक़ाफ़त तब्दील थी चुकी आहे, या असां माण्हू असांजा मुहांडरा मटिजी विया आहिनि, या असां ॿियो कुझु अहिड़ो दुनिया में ई ॾिसूं छा थियो आहे। त नो डाउट हीअ बि हिकु टेक्नोलॉजी आहे जेका बहितरीनु टेक्नोलॉजी आहे, जंहिंजो फ्यूचर मुख़्तलिफ़ आहे। हिन वक़्तु दुनिया में जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते कमु थो थिए उहो नेरो आर्टिफिशियल ते थो थिए। नेरो मीन्स महदूद आर्टिफिशियल ते थो थिए। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा 2 अहम हिसा आहिनि, 2 अहम क़िस्म आहिनि। हिकु जनरल आर्टिफिशियल इंटेलिजेंस, ॿी नेरो आर्टिफिशियल इंटेलिजेंस। जनरल आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे तरफ़ अञा विया ई न आहिनि। एलोन मस्क ऐं कुझु माण्हू उन्हनि ते कमु कनि पिया, पर दैट इज़ अ वेरी मच डिफ़िकल्ट की उन्हनि खे असां जीअं ह्यूमन, असां जनरल इंटेलिजेंस ते आहियूं, असां नेचुरल जेका इंटेलिजेंस आहे उहा जनरल इंटेलिजेंस आहे, हुन ते कमु था कयूं। बाक़ी नेरो इंटेलिजेंस ते आहे। नेरो इंटेलिजेंस इहो त उनखे डेटा ॾियो, जेका डेटा ॾींदो उहो डेटा जेको हू सम्झंदो उन ते हू जनरेट कंदो, अंडरस्टैंडिंग ऐं जनरेशन। पर इन जो मतिलबु इहो न आहे त असां हथरादू ॾाहप खे नज़रअंदाज़ कयूं। असांखे उन सां गॾु हलणो आहे, असांजे इदारनि खे बि उन सां गॾु हलणो आहे। पर हीअ बि असांखे हिते सोचणु घुरिजे त असां ॻाल्हियूं ॿुधण जे बुनियाद ते पंहिंजे इदारनि खे ब्लेम कयूं। हाणे कंहिं दोस्त चयो त कंहिं इदारे लाइ हुननि चयो त माजिद भुगरी इंस्टीट्यूट छा कयो आहे।
2 सालनि में कुझु छा थो करे सघे। कॾहिं इहो बि त असां सोचूं हिते आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे ज़रिए जेके ॿोली ते कमु था कनि, मुंहिंजे ख़्याल में प्रॉपर जेके कमु था कनि आङुरियुनि ते गिणण जेतिरा आहिनि। मूं त अमर खे चयो त 4 खां 5 माण्हू आहिनि। बाक़ी को जेकॾहिं डेटाबेस ठाहे उनखे PHP जे ज़रिए ॻंढे साम्हूं आणे चए त मां आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते कमु कयो आहे, त बिल्कुलु बि न कयो आहे। इलाही तव्हांखे एप्लीकेशन हिते उहे मिलंदियूं आर्टिफिशियल इंटेलिजेंस बुनियाद ते जिन खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ख़बर ई कोन आहे। हू डेटाबेस खे कंहिं वेबसाइट सां ॻंढे अॻियां आणनि था। हाणे डेटाबेस खे तव्हां चवंदो हिन फील्ड खे हिन सां ॻंढियो, मां जेको 2 खां 4 वॻे ताईं सेशन हो उते मूं 2-3 पेपर उहे ॾिठा जेके डेटाबेस सां हुया, आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां उन्हनि जो को वास्तो ई कोन हुयो। पर ठीकु आहे, कनि था। पर असांखे ब्लेम ॾियण खां अॻु में इहो बि सोचणु घुरिजे त असांजो पंहिंजी कंट्रीब्यूशन केतिरी आहे। हिन वक़्तु अंग्रेज़ी तक़रीबन कामयाबु ॿोली आहे डिजिटलाइज़ेशन जे हवाले सां। पहिरियां त असांजे दोस्तनि खे इहा बि ख़बर हुजे त डिजिटाइज़ेशन ऐं डिजिटलाइज़ेशन में फ़र्क़ु आहे। हिते असां वटि अक्सर कमु डिजिटाइज़ेशन ते थिए पियो, डिजिटलाइज़ेशन ते कमु न पियो थिए। कुझु माण्हू हाणे उहो सम्झणु घुरिजे उन में हर माण्हू अंग्रेज़ी ते डिजिटाइज़ेशन जे हवाले सां बि कमु थियो आहे, डिजिटलाइज़ेशन जे हवाले सां बि कमु थियो आहे, अरबी डिजिटाइज़ेशन जे हवाले सां बि कमु थियो आहे, डिजिटलाइज़ेशन जे हवाले सां बि कमु थियो आहे। अहिड़ी तरह कुझु ॿियनि ॿोलियुनि ते उन में कंहिं हिकु लैंग्वेज अथॉरिटी कमु न कयो आहे, कंहिं हिकु इंजीनियरिंग अथॉरिटी कमु न कयो आहे। दुनिया जे समूरनि उन मुल्क जे उन क़ौम जे समूरनि यूनिवर्सिटियुनि कमु कयो आहे। हीअ यूनिवर्सिटियुनि जो कमु आहे। इदारा त असांजा मददगार हूंदा, कंहिं यूनिवर्सिटी खे हेल्प खपे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे आई थिंक लिखे हू हेल्प कंदा, माजिद बुग इंस्टीट्यूट रिसोर्सिस में किन मामलनि में हेल्प कंदा। पर असुलु कमु त उन्हनि जो आहे। लिंग्विस्टिक खे असीं इहो छो था सम्झूं त हीउ सिर्फ़ु कंप्यूटर साइंस वारनि जो ई कमु आहे, सिर्फ़ु सिंधी डिपार्टमेंट जो ई कमु आहे। मैक्रो लिंग्विस्टिक्स ते अचो त बायोलॉजिकल लिंग्विस्टिक्स खे तव्हां किथे बीहारींदा, उन ते केरु कमु कंदो? मैथमेटिकल लिंग्विस्टिक्स खे तव्हां किथे बीहारींदा, उनखे केरु कमु कंदो? सोशल लिंग्विस्टिक्स खे तव्हां किथे बीहारींदा, उन ते केरु कंदो? अहिड़ी तरह इहे सभई ब्रांचिस आहिनि जंहिं ते सभु हर माण्हू खे कमु करिणो आहे। असांखे ब्लेम न ॾियणु घुरिजे त तो छा कयो, तो छा कयो। भई अॻु में ई असां थोरा आहियूं, ईअं कंदो त शायदि कंहिं दोस्त में डिमोटिवेशन क्रिएट थिए। ईअं न कयो, उन्हनि खे हिमथायो। सो आर्टिफिशियल इंटेलिजेंस एज आहे 2032 खां पोइ हीअ दुनिया वरी चेंज थींदी। डिकेड ते हले थी 2002, जंहिंमें सोशल मीडिया ऐं कुझु टूल्स आया। 2010 जंहिंमें यूनिवर्सल डिपेंडेंसी, स्टैनफोर्ड जा तव्हां हिते नाला ॿुधा हूंदा, ऐं गूगल गॾिजी हिकु इदारो ठाहियो यूनिवर्सल डिपेंडेंसी, जंहिं पार्सिंग ते हिकु रिलेशन जे हवाले सां कमु कयो। 2022 में जेको हीउ कोविड आयो, इन डिजिटलाइज़ेशन खे इम्प्रूव कयो ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस बूस्ट थी। हिन वक़्तु ॾिसो रोबोट्स तमामु घणो तेज़ी सां थी विया आहिनि। आहिनि नेरो आर्टिफिशियल इंटेलिजेंस में ई, पर तमामु घणा थी विया आहिनि। हाणे त रोबोट खे थो जनरेट करे, रोबोट खे थो पैदा करे। त इन वजह सां आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे। 2032 में जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी शुरूआति बि थिए उहा आहे एवोल्यूशनरी कंप्यूटिंग जे हवाले सां, जंहिंमें अञा वधीक बूस्टअप थींदी। ऐं शायदि असां जेकॾहिं अञा ईअं ई थधा रहियासीं त पोइ थोरी तकलीफ़ ईंदी। ऐं 1942 में जेका ट्रांस ह्यूमन तरफ़ वञनि था उहा वधीक हूंदी। 1952 जेका पोस्ट ह्यूमनिज़म जी शायदि शुरूआति थिए, जेकॾहिं इन वे में ई इदारा कमु कंदा रहिया त उन वारे सां। पर इन सभिनी में ॿोली जो अहम किरदारु आहे। अॻु में ॿोलियूं एंडेंजर्स या डेड थींदियूं, हाणे ॿोली डेड थियणु आसान नाहे। जेकॾहिं असां पाण उन ॿोली जा वारिस चाहियूं त ॿोली जल्दी में डेड न थींदी, उनखे असां बचायूं। उनखे जीअं अमर बि चयो, साईं बि चयो, मुतीला साहब ते ॾाढा बहितरीनु प्रॉब्लम ॾिना। ऐं शायदि उन सोल्यूशन ते कुझु तव्हां सां ॻाल्हायां त उन लाइ असांखे सिंधी में अख़बार वारनि खे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे इहा रिक्वेस्ट हूंदी त हर अख़बार खे लिखो त इमेज खां वधीक टेक्स्ट में आणियो, किताब टेक्स्ट में हुजनि। ऐं लैंग्वेज अथॉरिटी जेकॾहिं हिन ते कमु करे थी करे। चैट जीपीटी ते असां पेपर पढ़ियो, पर चैट जीपीटी 3.5 जॾहिं हाणे आई, छाकाणि चैट जीपीटी 2018 खां वठी कमु पई करे। 3.5 जॾहिं आई त मूं हुन ते थोरो कमु कयो ऐं मूं हुनखे चयो त शाह अब्दुल लतीफ़ जे बारे में ॿुधाए, अमर जलील जे बारे में, कुझु ॿियनि जे बारे में। वरी मूं जॾहिं चयो सिंधी में त कुझु बि न पिजे। साईं जेका मुतीला साहिबु ॻाल्हि ॾेखारी उन में त कुझु न कुझु सिंधी हुई, उन वक़्तु त कुझु बि न हुई। ऐं पोइ मूं थोरो उन्हनि सां कॉन्टेक्ट कयो त उन्हनि मूंखे पंहिंजो रिसोर्स सेंटर जो कॉन्टेक्ट ॾिनो, जिथे असां सिंधी कार्पस रखी सघूं था, बट लार्ज कार्पोर आहे। हाणे उहो अकेलो मज़हर, अकेलो मोती या अकेलो ॿियो को माण्हू फ़याज़ नथो करे सघे। आहे रुके सिंधी लैंग्वेज अथॉरिटी। त तव्हां वटि जेके बि सिंधी किताब आहिनि, जेकॾहिं इहे सॉफ्ट में पिया अथव त उन रिसोर्स ते आउं तव्हांखे लिंक ॾींदुमि, उन ते तव्हां अपलोड कयो त उन सां चैट जीपीटी इम्प्रूव थी सघे थी। छाकाणि त उन ते
तव्हां उनखे कार्पस खपे, उहो तव्हां कयो। अहिड़ी तरह सिंध सलामत किताब घर आहे, सलमान नज़र न पियो अचे, उहे बि पंहिंजा रखी सघनि था, ऐं ॿिया बि कुझु अहिड़ा इदारा आहिनि उहे रखी सघनि था। त इन वजह सां हिन दौर में ॿोली जी अहमियत आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जंहिं वे में वधे पई, रोबोटिक्स वधे पई, कॉग्नेटिव एनालिसिस ते कमु पियो थिए, त असांखे हर माण्हू खे सिर्फ़ु असां ते डिपेंड न कयो। असीं बि फैमिली वारा आहियूं, पंहिंजा बि कम आहिनि, जॉब बि आहिनि, त एॾो टाइम कढणु शायदि ॾुखियो हूंदो, पर तव्हां सभई पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कयो त थींदो। आर्टिफिशियल इंटेलिजेंस में हूअं त हुनजा 8-10 डोमेन आहिनि, पर ॿोली जे हवाले सां जेके हुनजा 2 अहम डोमेन आहिनि, उहो आहे कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स। इहो मैक्रो टाइप ऑफ द लिंग्विस्टिक्स आहे, छाकाणि त माइक्रो त प्योर हुनजो प्योर लिंग्विस्टिक्स आहे। ऐं स्टेटस सिंधी ॿोली जो इहो आहे त सिंधी ॿोली एट गुड लेवल, नाउमीद न थियो। दोस्तनि घणनि ई चयो त नाउमीद आहे, नाउमीद न थियो। हिन वक़्तु बि दुनिया जूं तव्हां ॿोलियूं था ॾिसो, ॿियूं किथे बीठियूं, सिंधी ॿोली पोइ बि तव्हांखे आलमी लेवल ते नज़र ईंदी। सिंधी ॿोली गूगल में थोरी ई सही ट्रांसलेशन थिए त पई, मशीन ट्रांसलेशन में, मशीन लर्निंग में हेॾा माण्हू तव्हांखे ॿुधायो आहे, नाउमीद न थियो। असीं सुठी लेवल ते आहियूं ऐं इंशाअल्लाह ही ॿोली कॾहिं ख़तमु न थींदी। पहिरियां आउं बि चवंदो हुउमि त असां रोमन ते वञूं, पर हाणे जेको मां मुंहिंजो स्टेटस ॾिसो आहे त असांखे रोमन ते वञण जी बि ज़रूरत न आहे। असां अरेबिक पर्शियो ते एतिरो कमु थी चुको आहे जो ॿोली महफ़ूज़ आहे, पर अञा वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। सिंधी ॿोली कॉम्प्लेक्स ॿोली त आहे, इन में को बि शक न आहे। कॉम्प्लेक्स ॿोली त आहे, छाकाणि त इन में जेकॾहिं असीं इन जी सिंपल वर्ड ॾिसूं त उन में जेकॾहिं असां उनजे मॉर्फोलॉजी ते वञूं त उन जी टैगिंग थोरी डिफ़िकल्ट आहे, स्पेशली मशीन लर्निंग जे हवाले सां। त छाकाणि त जेके गिल्स आहिनि, इन्फ्लेक्शन्स आहिनि, डायाक्रिटिक्स आहिनि, उन हवाले सां मशीन लर्निंग में कुझु मसइला आहिनि। त जीअं हाणे असां जेकॾहिं चऊं त हिकु बार त सिंपल या फ्री फॉर्म आहिनि, पर कंपाउंड फॉर्म में कॉम्प्लेक्स वर्ड्स आहिनि, कंपाउंड वर्ड्स आहिनि, रीडुप्लीकेटेड वर्ड आहिनि, जीअं असां चवंदा आहियूं अचु वञु, विख विख, पल पल। हा, इन्हनि लफ़्ज़नि खे असां आसानी सां सम्झी सघूं था, आसानी सां शायदि पेन ऐं पनो खणी टेग बि करे वञूं। वॉट अबाउट मशीन? मशीन कीअं कंदी? हू त माण्हू न आहे, हू नेरो ते आहे, अञा जनरल बि न आहे जो असां वांगुरु सोचे सम्झे, असां वांगुरु नथी सोचे सम्झे। त ही कम्पलेक्सिटीज़ आहिनि, कुझु ही आहिनि, कुझु डॉक्टर मोती ॿुधायूं। त इन्हनि खे असीं कीअं हल कयूं? इन लाइ लिंग्विस्टिक्स अहम हिकिड़ो टूल आहे, जंहिंमां NLP बि ड्राइव थी आहे, ऐं इहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो टूल आहे। अॼु लिंग्विस्टिक्स त तमामु वसी आहे, ऐं तमामु नेरो खणी आयो आहियां पंहिंजो टॉपिक, उहो आहे सिंटैक्टिक एनालिसिस, या असीं पार्सिंग चऊंसि। उनखे पार्स कीअं कयूं? जॾहिं बि असां का ॿोली सिखंदा आहियूं, का बि नई ॿोली सिखूं, त असां उन ॿोली जा सिर्फ़ु लफ़्ज़ न सिखंदा आहियूं। जेकॾहिं सिर्फ़ु लफ़्ज़ सिखंदासीं त उहा ॿोली न सिखंदी। सिर्फ़ु लफ़्ज़ सिखंदासीं त उन सां ॿोली न सिखी सघंदासीं। असांखे उन ॿोली जा रूल्स बि अचनि। मतिलबु अंग्रेज़ी असीं सिखीसीं, अंग्रेज़ी जा रूल्स अचनि, उर्दू सिखीसीं, अरबी सिखीसीं, काई बि ॿोली, तुंहिंजा रूल्स अचनि, या उन जो ग्रामर अचे। ग्रामर खां सवाइ असीं का बि ॿोली नथा सिखी सघूं, छाकाणि त ग्रामर ऐं रूल जे ज़रिए असांखे ख़बर पवंदी त वर्ब खे किथे रखिणो आहे, फ़इल खे किथे रखिणो आहे, इस्म खे किथे रखिणो आहे, या ॿियो को अहिड़ो पार्टिकल आहे त उनखे असां किथे रखूं। तंहिं करे इहे रूल्स, इहे ग्रामर हिकु सेंस डेवलप था कनि, सम्झण जो अहसासु कनि था। उहा अंडरस्टैंडिंग जेका डॉक्टर मोती तव्हांखे चयो, लैंग्वेज लर्निंग डेवलप थींदी असां में, ॿोली तॾहिं सिखंदासीं। त इन में रूल्स अहम आहिनि। उहे रूल खे असीं ईअं चऊं त इहो सिंटेक्स आहे, हिकु सेंटेक्स आहे, नहवियात आहे। सो नो डाउट इहा अहम आहे, यूनिक आहे। सो असां कंप्यूटर खे बि जेकॾहिं इहो सेखारींदासीं सिंधी ॿोली, तव्हां हिन ॾिसो गूगल ते सिंधी कंहिं बि ॿोली में सही तरीक़े सां तर्जुमो न पई थिए। इहा हक़ीक़त मञणु खपे, असांखे हक़ीक़त पसंदि थियणो पवंदो। उहो छो? जिन माण्हुनि उहा ट्रांसलेशन कई आहे, किन शौक़िया कई आहे, किन ईअं कयो आहे त नालो असांजो टॉप में टॉप इन काउंटिंग में अची विया। उन्हनि खे ग्रामर, अंग्रेज़ी ग्रामर त अचे पियो, सिंधी न पियो अचे, सिंधी अचे पियो त अंग्रेज़ी न पियो अचे, ॿोली उते सही न आई, सिंटेक्स सही न ठाहे सघिया। सिंटेक्स कंटेक्स्ट बेस्ड हूंदी। अंग्रेज़ीअ जो जेको जुमिलो आहे, असां हिननि छा कयो आहे, लफ़्ज़ बि लफ़्ज़ उनजी माना ॾिनी आहे, जंहिं करे ट्रांसलेशन उहा सही न पई थिए। मां अॻे दफ़े बि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में आयो, मैं उन वक़्तु चेयरमैन मांझी साहिब खे मूं रिक्वेस्ट कई त साईं हीउ हिकु प्रोजेक्ट आहे, 3 माण्हू कम अज़ कम तव्हांजो प्रोजेक्ट ठाहियो, हिकु अंग्रेज़ी जो प्रोफेसर, हिकु सिंधी जो, ऐं ॿियो हिकु कंप्यूटर जो माण्हू हुजे जेको उनखे कंदो वञे, ऐं उहा ई प्रॉपर ट्रांसलेशन थींदी। दुनिया जा
मुल्क दुनिया जूं ॿोलियूं इन्वेस्ट कनि था, ख़र्च कनि था, त इन ते ख़र्च थियणु खपे। वरी बि मां साॻी रिक्वेस्ट कंदुमि, तव्हां ॿई वेठा आहियो, त इन सां ट्रांसलेशन सही थींदी, ॿोली सम्झ में अची वेंदी। सिंटेक्स एनालिसिस खे असीं पार्सिंग बि चवंदा आहियूं, ऐं कंप्यूटेशनल इहो प्रोसेस आहे जेको सेंटेंस जी बनावट खे इन्वेस्टिगेट करे थो, जाचे थो त इहे जुमिले जी जेको आहे सीक्वेंस आहे, जेके कंस्टिट्यूएंट्स आहिनि उन में, जेके जुज़ आहिनि, जेके लफ़्ज़ आहिनि, उहे सही आहिनि या न आहिनि। सो मीन्स डिटरमाइनिंग द रेलिवेंट कंपोनेंट, त जुमिले में जेके सही रेलिवेंट आहिनि, जंहिंजो रिलेशन ठहे थो, हीउ अंब आहे। हाणे इनखे जेकॾहिं असां अॻिते पोइ ते कंदासीं शायदि को सेंस न अचे, त इनखे इहा असां जेको सेंस आहे, जेको कंपोनेंट्स जो जेको रेलिवेंसी आहे, उनखे असां सही रखूं, उहा ई सेंटेक्स आहे। प्रॉब्लम इहो ई आहे जेको डॉक्टर मोती बि तव्हां सां डिस्कस कयो, असां वटि ग्रामेटिकल इशूज़ आहिनि ग्रामर में इलाही। इन छाकाणि त जेको असां आम ॿोलियूं ॻाल्हायूं था, मसइलनि खाइजे थी, पचिजे थो, लुॾिजे थो, पींघे में लुॾिजे थो। हाणे इहो तव्हां असां सम्झी सघूं था जेको, पर कंप्यूटर खे इन सम्झ में मसइला आहिनि, इन ते वेहक हुजे, इन ते कॉन्फ्रेंसिस थियणु खपनि, त असां इन्हनि मसइलनि खे ग्रामेटिकल, ॿिया बि इलाही इशूज़ आहिनि, कुझु मूं काउंट डाउन कया आहिनि, कुझु लिखिया बि आहिनि, पर इहे आहिनि। मॉर्फोलॉजिकल इशूज़ जीअं मां पोइ स्लाइड में बि ॾिसियो त कॉम्प्लेक्स वर्ड आहे, कंपाउंड वर्ड्स आहिनि, रीडुप्लीकेटेड वर्ड आहिनि, उन्हनि ते कमु कीअं कजे, लेमा ऐं लेमाटाइज़ेशन जो जेको प्रोसेस आहे उन ते कमु थियणु खपे। त इन खां सवाइ इहे शयूं मसइला हूंदा। होमोनिम्स असांजो ॾाढो मसइलो आहे। मतिलबु मां थो चवां वार त इहे वार आहे, बट वार असां हमले बि चवंदा आहियूं भई हिन मूं ते वार कयो, त अहिड़े क़िस्म जा कॉम्प्लेक्स आहिनि। कन आहे, कन मीन्स ही कन ईअ के ही कमु कनि था। अहिड़ी त खोड़ वर्ड आहिनि जंहिंमें असां में होमोनिम्स जो आहे। डायाक्रिट्स जे हवाले सां मतिलबु मां थो चवां हू पेश न ॾियां त हो थी वेंदो। इहे कंप्यूटर जा मसइला आहिनि, इहे सिंटेटिकल एनालिसिस जा बि मसइला आहिनि जंहिंखे हल करिणो आहे, उन ते कंप्यूटेशनल लिंग्विस्ट ई कमु कंदा। त अहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि जेके लैंग्वेज स्ट्रक्चर में, सेंटेंस स्ट्रक्चर में असां सां मसइलो कनि था। हाणे हिन ॿोलीअ ते जो मूं तव्हांखे चयो न, इलाही कमु थी चुको आहे। हिकिड़ो कमु थियो आहे डेवलपमेंट जे हवाले सां, ॿियो कमु थियो आहे तहक़ीक़ जे हवाले सां। डेवलपमेंट जे हवाले सां इलाही कमु थिया आहिनि, वेबसाइटूं ठहियूं आहिनि, एंड्रॉइड बेस्ड टूल्स ठहिया आहिनि, ॿियो कुझु थियो आहे। इवन लास्ट ईयर छा थियो, मूं वटि हिकु स्टूडेंट आयो, हू चयो थी मां PhD थो कयां, मूंखे तव्हां सुपरवाइज़ कयो। मां चयो छा ते कंदो, हू चयो NLP में कंदुमि, बिरोई ॿोली ते कंदुमि, बिराइवी ते। मां चयो ओके। ऐं बिराइवी ते असीं कमु कयो त मूं सर्च कयो, बिराइवी जो को कीबोर्ड ई कोन हो, लफ़्ज़ ई कोन हो। उते असीं वेठासीं, हिन ते पोयां सेकेंड रो में राहिल वेठो आहे। असीं गॾिजी कमु कयोसीं, मुंहिंजे कम 3 खां 5 कलाक में बिराइवी जो असां कीबोर्ड ठाहियोसीं ऐं हुनखे ॾिनोसीं त पंहिंजे कंप्यूटर में इंस्टॉल कराए, तूं हाणे बिराइवी जो कार्पस ठाहे। माना कमु तव्हांखे अचे, तव्हांजा कॉन्सेप्ट क्लियर आहिनि, त कमु ॾुखियो न आहे। ॾुखियो छा आहे, वक़्तु कढणु। त हिन में मुंहिंजो कमु थियल आहे, डॉक्टर मोतीलाल जो कमु थियल आहे, ऐं ॿियो हिकिड़ो आहे वज़ीर ॼामरो हुजे आहे हिन कॉन्फ्रेंस में। मां चाहियो त हुजे आहे, अदरवाइज़ डेवलपमेंट ते कमु थियो आहे। कोई माइंड न करे, आई एम सॉरी, बट रिसर्च जे हवाले सां, कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक जे हवाले सां, NLP जे हवाले सां ॾाढो घटि कमु थियो आहे, ऐं इहो वधीक थियणु खपे। हिन वक़्तु बि कमु प्रोग्रेस में आहे। स्टेमिंग एंड लेमाटाइज़ेशन, सेगमेंटेशन, टोकनाइज़ेशन ते कमु थिए पियो, काफ़ी कमु थी चुको आहे ऑलमोस्ट। इन ते टैगिंग ते तमामु कमु थियो आहे, पर नीड आहे अञा वधीक कमु थिए। सिंथेटिक एनालिसिस ते कमु थिए, एंड काफ़ी कमु थी बि चुको आहे। हिन ते 2-3 मुंहिंजा ई पेपर आहिनि, साईं मोतीलाल साहिब जा आहिनि, ॿियनि जा बि आहिनि। मॉर्फोलॉजिकल एनालिसिस ते कमु थियो आहे, अञा नीड आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिस्टम फॉर सिंधी लैंग्वेज ते तमामु घणो कमु थियो आहे। शायदि लैंग्वेज अथॉरिटी बि कयो हुजे, माजिद भुगिल बि कयो आहे, आउं बि कयो आहे। sindhi-nlp.com कॾहिं खोले ॾिसो, उहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड हिकु वेबसाइट आहे, ऐं उन ते ई अॼु मुंहिंजो पेपर आहे। सेंटिमेंट एनालिसिस ते आउं पहिरियों सिंधी आहियां, सभु खे ॿुधायां। इन ॻाल्हि में हिकु मंझंदि हिकिड़ो कोई कमु करे वियो, उन में हाणे आउं गिला नथो कयां, पर कम अज़ कम असां इहे तहक़ीक़ वारनि खे इहो हुजे त ॿिए खे रेफर कनि त बाबा पहिरियों कमु हीउ थियो आहे। लिटरेचर सर्वे खां सवाइ का बि तहक़ीक़ न थींदी आहे। पहिरियों जंहिं हिन ते PhD कई आहे, उनखां पोइ इहे सभई कंप्यूटर लिंग्विस्टिक कई, त ख़ैरु आहे। उन में आउं आस्पेक्ट्स ते बि कमु कयो आहे, त आस्पेक्ट कहिड़ा आहिनि, फीचर कहिड़ा आहिनि। इमोशन डिटेक्शन ते कमु कयो, जंहिंमें मूं इहो कमु कयो त शाह साहिबु जॾहिं पोइट्री पंहिंजी कंदो हो, उन शाह साहिब जा इमोशन कहिड़ा, कावर में हूंदो हो, मोहबत जे अंदाज़ में हूंदो हो, दुख में हो, ग़म में हो, उन ते कमु कयो हो। बहरहाल इहे कमु थियल आहिनि, अञा वधीक आहे। टेक्स्ट कार्पस काफ़ी ठहियलु आहे, पर अञा वधीक। हाणे जीअं जेको भेटाई पीड आहे, मुंहिंजे ख़्याल में वॾो कार्पस आहे, इन ते वधीक तहक़ीक़ थियणु घुरिजे, इनखे यूटिलाइज़ करणु घुरिजे। अमर साहिब खे रिक्वेस्ट कबी, हिनखे पब्लिक कयो कार्पस खे, त जीअं हर माण्हू इन ते कमु करे सघे।
लिंग्विस्टिक डेटा सेट तमामु घणा ठहियल आहिनि, नीड आहे अञा वधीक थिए। मशीन लर्निंग, डीप लर्निंग ऐं ट्रांसफर लर्निंग सां ई ॻाल्हि कई, बर्ट ते इन ते कमु थियो आहे। इहे न थियो आहे सिंधी लाइ, सुठो कमु थियो आहे, पर नीड आहे अञा वधीक कमु थिए, तमामु घणो कमु थिए। अहिड़ी तरह जा काफ़ी कमु थिया आहिनि। sindhi.nlp.com जेको 2 सिस्टम आहिनि, रूल बेस्ड बि, मशीन लर्निंग बि। इन ते अॼु मां जेको तव्हांजे अॻियां पेश कंदुमि उहो इन टूल जे ज़रिए कंदुमि। त इन टूल में हिन में ॾिसो यूपेस यूनिवर्सल पार्ट ऑफ स्पीच ज़रिए बि आहे, सिंधी पार्ट ऑफ स्पीच बि आहे, रेमा बि आहे, स्टेमिंग बि आहे, स्टेम रेमा बि आहे, सेंटिमेंट एनालिसिस बि आहे, आस्पेक्ट बेस्ड सेंटिमेंट एनालिसिस बि आहे, वर्ड नेट बि हिन में आहे। उन में वरी मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि लैंग्वेज अथॉरिटी खे, ऐं अकेलो नथो करे सघां, मां हिकु सिस्टम ठाहियो आहे, AI बेस्ड सिस्टम आहे। इन में जेकॾहिं तव्हां मूंखे लेक्सिकोग्राफर, हर माण्हू न खपे, लेक्सिकोग्राफर जेकॾहिं तव्हां वटि आहिनि जीअं रियाज़त बुरवा, डॉक्टर आफ्ताब अबुरवा, अहिड़ा 2-3 माण्हू आहिनि, इहे माण्हू जेकॾहिं मूंखे सपोर्ट कनि हिन में, त हीअ वर्ड नेट असांजा इलाही मसइला हल कंदी, ॿोली खे इलाही अॻिते खणी ईंदी। सिंधी एनोटेटेड कार्पस जी असां ॻाल्हि कयूं त जेके तव्हांखे 2 सिस्टम ॿुधाया, यूनिवर्सल पार्ट ऑफ स्पीच, यूनिवर्सल पार्ट ऑफ स्पीच इज़ द सेम ऑलमोस्ट जीअं अंग्रेज़ी, पर थोरो डिफरेंट आहे, हुन जा टैग थोरा डिफरेंट आहिनि। एडजेक्टिव खां इहे ॾिसो, हेॾा यूनिवर्सल आहिनि, हेॾा सिंधी आहिनि, यूनिवर्सल सिंधी आहिनि। इन में असीं कमु कयूं पिया। हीअ आहे एनालिसिस, सिंटेक्टिक एनालिसिस। असां जुमिलो ॾिनो, सिंधी ॿोली दुनिया जी पुराणी ॿोली आहे, हीअ हिकु जुमिलो आहे। हिन ते अॻिते तव्हांखे हिकु स्लाइड मां ॾेखारींदुमि जेका यूनिवर्सल डिपेंडेंसी मुताबिक़ आहे, जंहिंमें रिलेशन डेवलप था थियनि, पर हीअ सिंपल आहे, हिकु हिरार्किकल आहे। तव्हां ॾिसो, सिंधी ॿोली दुनिया जी पुराणी ॿोली आहे, इन जी यूपोस टैगिंग बि आहे, सिंधी प्रॉपर नाउन आहे, ॿोली नाउन। हीअ कंप्यूटर कयो आहे, मूं न कयो आहे, हिन में ह्यूमन न आहे, हीअ सॼो कंप्यूटर पाण कयो आहे, हुन अंडरस्टैंड कयो आहे, हुनजी ट्रेनिंग थी आहे, हुन बेस ते हिन कयो आहे। देन हुनजी टोकनाइज़ेशन कई अथई, ऐं देन हुनजी पार्सिंग कई अथई, तरकीब कई अथई उन पूरे जुमिले खे, ऐं एंड कयो अथई। हेठियां मूं कटे छॾिया जो उहो मुंहिंजे मौज़ू सां न लाॻापियल। त इन वे में हीअ त हिकु सिंपल साफ़ सुधो जुमिलो, जंहिंमें का मशीन खे तकलीफ़ न आई। टैगिंग विद द यूनिवर्सल पार्ट ऑफ स्पीच एंड टैगिंग विद द सिंधी पार्ट ऑफ स्पीच, हीअ जेके बि आहिनि मशीन कया आहिनि, मूं न कया आहिनि। मतिलबु कंप्यूटर पाण सिंधी ॿोली खे अंडरस्टैंड करे हुनजी टैगिंग कई आहे, ऐं एक्यूरेसी ऑलमोस्ट हिननि में 100% आहे। पर अॻिते बि आउं तव्हांखे ॾेखारींदुमि त जॾहिं डायरेक्ट्स जो मसइलो, डायाक्रिटिक्स जो मसइलो थो अचे, ग्लिफ्स जो मसइलो थो अचे, तॾहिं प्रॉब्लम थिए थो। हीअ बि हिकु वरी वॾो जुमिलो हुनखे ॾिनो त पार्सिंग करे, त उन में बि आहे त मतिलबु हिन किताब ज़रिए तव्हांखे ख़बर पवे थी क़ौमा बीहक जी निशानी त तव्हीं पंहिंजे सोच खे कीअं बदिलाए सघो था, क़ौमा जंहिंजे ज़रिए तव्हां लाइ लामहदूद इम्काननि जा नवां दरवाज़ा खुली सघनि था। ही शयूं आहिनि जेके असांजे ट्रांसलेशन सिस्टम खे बहितर बणाए सघनि था। छाकाणि त ट्रांसलेशन में कंटेस्ट न हूंदो, ग्रामर न हूंदो, त ट्रांसलेशन हाणे हिन में डायाक्रिटिक्स आहे, हू हाणे हिते जेकॾहिं इहो मथां पेच न हुजे त इहो हो थी वेंदो, मीन्स इहो जेको असांजो प्रोनाउन आहे, डिटरमाइनर आहे, इहो वर्ब में तब्दील थी वेंदो। त अहिड़े क़िस्म जूं कम्पलेक्सिटीज़ आहिनि जंहिंमें ह्यूज लार्ज असांखे कार्पस खपे मुख़्तलिफ़ जुमिलनि सां। त पोइ हिन में एरर त न आहे, पर मूंखे हिन में एरर ईंदियूं आहिनि। इन में हिन वक़्तु तव्हांखे ॿुधायां यूनिकोड जे हवाले सां ई मसइला आहिनि असांजा। यूनिकोड इहो आहे, उसानी साहिबु ॾाढो बहितरीनु हुनखे पेश कयो, तव्हां प्लीज़ हुन खां कनेक्ट थियो। हाणे जीअं हो आहे, मां पेश न ॾियांसि हा त हिनखे हो वर्ब बि करे हा ऐं वरी डिटरमाइनर बि करे हा, त इहे मसइला आहिनि। तंहिं करे मूं हिनखे पेश ॾिनो त हीउ प्रॉपर थी वियो। हीअ आहे यूनिवर्सल डिपेंडेंसी। यूनिवर्सल डिपेंडेंसी लाइ तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर हूंदी त मूं हिकिड़ो कमु कयो ऐं ॿोली खे आलमी ॿोलियुनि में शामिलु कराइण जी मूं कोशिशि कई हुई, त उहो मुंहिंजो कमु उहो उनजो कार्पस हीअ आहे। हिन कार्पस ते आई एम सॉरी मां एॾो वॾो कमु न कयो जो हिते तव्हां सभिनी खे कमु करिणो आहे, डॉक्टर मोती खे बि करिणो आहे, अमर खे बि करिणो आहे, लैंग्वेज अथॉरिटी खे बि, स्टूडेंट्स खे बि, टीचर्स खे बि। ॿोली खे असांखे हिन वे में बचाइणो आहे। ॿोली खे जेकॾहिं तव्हां मशीन ट्रांसलेशन जी ॿोली बनाइण था चाहियो, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ॿोली बनाइण था चाहियो, त असां पंहिंजे कंटेक्स्ट सेंटेंस खे हिन वे में आणींदासीं। त जुमिलो छा आहे, सिंधी ॿोली दुनिया जी पुराणी ॿोली आहे, पर अॻु में तव्हांखे जेका मां ॾेखारिया आयुमि उहा हिरार्किकल हुई, वर्टिकल हुई, लीनियर हुई। हिन में रिलेशन्स ठहिया आहिनि। हिन जो बुनियादु छा आहे, रूट छा आहे, ॿोली, दैट इज़ द नाउन, ॿोली आहे। पर उन खां पोइ हिन जा नॉमिनल सब्जेक्ट ठहिया, एडवर्बल मॉडिफायर्स हिन में आया, ऑब्लिक आया। त हिन में थोरा जेके आमदन आहिनि, मतिलबु हिकु त रिलेशन इहो आहे सिंधी ॿोली, इहो रिलेशन आहे। पुराणी ॿोली, इहो बि हिकिड़ो रिलेशन आहे।
सिंधी पुरानी ॿोली ईअं बि असां चई सघूं था। इन हिकु जुमिले मां केतिरा ई जुमिला ड्राइव करे सघूं था। दैट इज़ द प्रॉपर ट्रांसलेशन। दुनिया जी ॿोली, दुनिया जी पुरानी ॿोली, या इवन ॿोली आहे या सिर्फ़ु ॿोली, त अहिड़े क़िस्म जा असीं रिलेशन्स करे सघूं था। सो ही मुंहिंजूं पब्लिकेशन्स आहिनि जेके हूअं त मुंहिंजूं 3 आहिनि, पर हे मां उहे सिर्फ़ु हिते रखियूं आहिनि जेके इन टूल ऐं मशीन लर्निंग ऐं डीप लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे ज़रिए कढिया आहिनि। ऐं ही सभई इंटरनेशनल जर्नल्स में आहिनि। इन में हिकिड़ो त डेवलपमेंट ऑफ सिंधी टेक्स्ट कॉर्पस 13.75 इम्पैक्ट फैक्टर में आहे, जेको 2021 में छपियो। मुंहिंजे ख़्याल में सिंधी ॿोली में इलाही कमु थिया, पर हीअ मुंहिंजे लाइ अचीवमेंट हुई त हेॾे वॾे इम्पैक्ट सां इहो पेपर मुंहिंजो आयो। एंड नेक्स्ट कयो एप्लीकेशन असां जेकॾहिं ॾिसूं हिन पूरी मुंहिंजे रिसर्च इन जे हवाले सां, त सिंथेटिक एनालिसिस छो ज़रूरी आहे मशीन ट्रांसलेशन लाइ। मशीन ट्रांसलेशन जेका बि जंहिं बि क़िस्म जी असीं कयूं इन खां सवाइ प्रॉपर न थींदी। ग्रामर एंड लैंग्वेज लर्निंग लाइ, लर्निंग ते कंहिं दोस्त चयो, टीचिंग ते कंहिं चयो, टीचिंग हुजे लर्निंग हुजे, उन लाइ ज़रूरी आहे। स्पीच रिकग्निशन एंड सिंथेसिस लाइ त असां रिकग्नाइज़ कीअं कयूं। स्पीच रिकग्निशन ते जुई तमामु ॾुखियो कमु आहे। 2021 में मूं कमु कयो, मां सिर्फ़ु हिकु जुमिले ते कयो, मां सिंधी आहियां। त उन में ऐं लिखियो मां सिंधी आहियां, त उन मां कंप्यूटर साउंड कढे पियो। छाकाणि असीं चाहियूं था किताबु कंप्यूटर पढ़े, सिर्फ़ु हिकु जुमिलो कयो, दैट इज़ ॾाढो। उन मां हिकु हिकु जो कयो, हाणे उन में मां ॾिनई मां आहियां, मां सिंधी जेको मां तव्हांखे ॾेखारियो यूनिवर्सल डिपेंडेंसी फिल्म ते, सिंथेटिक फिल्म ते मां उनजो कमु कयो, त उन में उन 7-8 ठाहिया। पर उहो ई अगेन जॉब वारा माण्हू आहियूं, एॾो टाइम न आहे। इन में असांखे रिसर्च मतिलबु प्रोजेक्ट्स घुरिजनि। टेक्स्ट टू स्पीच आहे, इहो बि इम्पॉर्टेंट कमु आहे। सेंटिमेंट एनालिसिस, सिंथेटिक पार्सिंग उन लाइ बि ज़रूरी आहे। ग्रामर चेकिंग आहे, ऑटोमेटेड कंटेंट जनरेशन आहे, लैंग्वेज प्रिजर्वेशन आहे, इंफॉर्मेशन रिट्रीवल आहे, इंफॉर्मेशन एक्सट्रैक्शन आहे। इहे सभई कम असां इन बेस ते इन जूं एप्लीकेशन आहिनि सिंथेटिक एनालिसिस जूं। सो मूं ट्राई कई त हिन पंहिंजे पेपर में अव्हांखे ॿुधायां त सिंथेटिक एनालिसिस आहे छा, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, सिंधी ॿोली जो स्टेटस छा आहे, ऐं सिंथेटिक एनालिसिस कीअं कमु करे पई। उन में असांखे कॉम्प्लेक्सिटीज़ कहिड़ियूं आहिनि, कॉर्पस डेटा सेट केतिरा आहिनि, उन हवाले सां। पर पोइ बि बहितरीनु कमु आहे, हिन जो कमु थियो आहे। इहा sindhiNLP.com तव्हांखे मिलंदी बि। हाणे तव्हांजे हर जुमिले खे उहो पार्स न कंदी, छाकाणि त उन में सिर्फ़ु 4,500 या 5,000 लफ़्ज़ आहिनि, ऐं एतिरो ई करे सघां थो। पर इन खे जेकॾहिं वर्ड नेट मूं तव्हांखे रिक्वेस्ट कई, उन में जेकॾहिं तव्हां माण्हू विहारियो त मुंहिंजो टूल आहे उहो बसि मुंहिंजे नाले सां ई हुजे, बाक़ी तव्हांखे मुफ़्त में आहे। उन में जेकॾहिं असांजा 2 लख लफ़्ज़ बि अची वञनि, 5 लख बि अची वञनि, त हूं त सिंधी ॿोली इलाही अॻिते अची वेंदी, इलाही अॻिते अची वेंदी। सो थैंक यू वेरी मच।